शायरी पेश थी आहे असांखे पंहिंजो कमु कनि थियूं पर असांजा शाइर हज़रात ऐं सिंधी जे शाइरी जी ॻाल्हि थो करियां त उहे चवनि था त असांखे शाइर सॼो बाक़ी असीं शाइरी सिखूं न पढ़ूं न उर्दू वारनि में अञा ताईं बि इहो रवाजु आहे त हू इस्लाह कराए पोइ अची पेश कंदा आहिनि। असांजे हमरा खे इस्लाह जी ॻाल्हि कयो त चिड़जी वठो वञे सो महिरबानी करे पंहिंजो इस्लाह करियो माया गज़ल अर्ज़ है दिलबर जी कोर्ट मुंहिंजी पिटीशन नथी ॿुधे दिलबर जी कोर्ट मुंहिंजी पिटीशन नथी ॿुधे हारियो हारियो कीअं जुदाई में जोबन नथी ॿुधे हारियो कीअं जुदाई में जोबन नथी ॿुधे जंहिं साण नौकरी मूं वफ़ा जी कई सदा जंहिं साण नौकरी मूं वफ़ा जी कई सदा हाणे ॾिए हू प्यार जी पेंशन नथी हाणे ॾिए हू प्यार जी पेंशन नथी ॿुधे हरगिज़ हरगिज़ घुरां नथो मां सॼो वक़्तु हुस्न खां हरगिज़ घुरां नथो मां सॼो वक़्तु हुस्न खां मुंहिंजी बग़ौर ॻाल्हि घड़ी खनि नथी मुंहिंजी बग़ौर ॻाल्हि घड़ी खनि नथी ॿुधे आला दफ़र मुंहिंजो नथो को हाल पुछे मुंहिंजो सरपरस्त मुंहिंजो नथो को हाल पुछे मुंहिंजो सरपरस्त सरकार का बि ॻाल्हि ॾेई कनि नथी ॿुधे सरकार का बि ॻाल्हि ॾेई कनि नथी ॿुधे ॿाहिरि मुतालिबनि जे मञण लाइ कढां जुलूस ॿाहिरि मुतालिबनि जे मञण लाइ कढां जुलूस हालत ई आहे जो घर में संदम रन नथी हालत ही आहे जो घर में संदम रन नथी अरसे खां दर्द हिजर करे अधु मुंहुं छॾियो अरसे खां दर्द हिजर करे अधु मुंहुं छॾियो आहे इलाज सिर्फ़ ई दर्शन नथी अरसे खां दर्द हिजर करे अधु मुंहुं छॾियो आहे इलाज सिर्फ़ ई दर्शन नथी ॿुधे मक़सद आहे हर कंहिं चरे खरे जो हर कंहिं चरे खरे जी ॿुधे ॻाल्हि थी आवाम हर कंहिं चरे खरे जी ॿुधे ॻाल्हि थी आवाम मुख़लिस अलाए छो हू संदई फन नथी